नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सामुंडी तूफ़ान जा असर कराची, ठठो, सजावल ऐं बदीन में तेज़ हवाउनि सां गॾु मौसमियात खाते पारां अॼु राति ऐं सुभाणे सॼो ॾींहुं तूफ़ानी बरसात जी अकथी करे छॾी। PDMA शहरियुनि ॿोॾि जो अलर्ट जारी करे छॾियो। हवा जो घटि दॿा तूफ़ान जी शिकिल बि इख़्तियार करे सघे थो। दादू, गोरख, खैरपुर, घोटकी, गाजी, खावड़, कंडियारो, केन शाह में भी बरसात पइजी सघे थी। डोकरी, फुलजी, जाती, पीर जो ॻोठ, मोइंजो दड़ो ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात जा इम्कान आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।